जय झूलेलाल। असां हाणे चर्चा था कयूं हिन किताब सिंधियत में जेका फिलॉसफी ॾिनल आहे इन में झूलेलाल जी कथा ऐं असांजो सनातन धर्म उन जा जेके बि तत्व आहिनि उन ॿिन्हिनि जो मिलाप आहे। कथा आहे, कथा जो ट्रांसलेशन आहे, मतलब फिलोसॉफिकल ट्रांसलेशन आहे। असां अॼु हिन कथा मां छा सिखी सघंदासीं, पंहिंजे जीवन में कहिड़ो परिवर्तन करे सघंदासीं, इहो हिन किताब में ॾिनल आहे। ऐं ॿियो जेको पोर्शन आहे हुन पोर्शन में असांजी जेका वैदिक फिलॉसॉफी आहे, सनातन धर्म जी जेका फिलॉसॉफी आहे उहा कंप्लीट ॾिनी वई आहे। डेथ छा आहे, बर्थ छा आहे, माया छा आहे, वग़ैरह वग़ैरह, पुरुषार्थ, प्रारब्ध सभु ॾिनो वियो आहे। यदि हिकु इंसान सभु ग्रंथ पढ़णु चाहे त क़रीबन क़रीबन नामुमकिन आहे। एॾा वेद, एॾा पुराण, महाभारत कीअं पढ़ी सघंदो? पर उन जो सार कढी करे हिन किताब में हिकदमि सिंपल लैंग्वेज में असांजी भाषा में ॾिनो वियो आहे। त हिकु दफ़ो छा थियो, हिकु सिंधी नौजवान डेटिंग ते वियो। अॼुकल्ह डेटिंग ते वेंदा आहिनि त 5 स्टार होटल में वियो पंहिंजी गर्लफ्रेंड सां। उते कंहिं उनखे ॾिठो, उनजे छोकिरे पीउ खे फ़ोन कयईं, पीउ खे ख़बर पई, चई अचे त मां ख़बर थो वठांसि। हाणे जीअं पुटु आयो घर में, पहिरियों सवाल पुछियईं, घणो ख़र्च करे आहीं? सिंधियुनि जो ध्यानु पैसे ते वधीक हूंदो आहे। घणो ख़र्च करे आहीं? चई 5000 ख़र्च करे आयो। 5000? चई हा पप्पा, छा कयां, उन वटि एतिरा ई हुया। अॼुकल्ह मार्स ते था मोकिलिनि माण्हुनि खे, यान खे, अलाए छा छा था मोकिलिनि। उते रिसर्च कयूं, भई उतां कुझु असां खणी अची सघंदासीं। त कॉम्पिटिशन पई थी हले। चाइना पंहिंजो थी यान मोकिले, इंडिया पंहिंजो थी मोकिले, अमेरिका पंहिंजो थी मोकिले, सभई देश कॉम्पिटिशन में आहिनि। त केरु कामयाबु थींदो, इहो सुवालु पुछियो वियो हिकु सिंधीअ खां। तोखे छा थो लॻे केरु कामयाबु? चई कामयाबु कोई बि थिए, पहिरियों दुकानु सिंधीअ जो हूंदो। त ॾिसो, असां कुझु चुटकुलो ॿुधूं था या कोई मिसाल ॿुधूं था, असांखे थोरो ख़ुशि थो महसूसु थिए, असांखे पंहिंजे सिंधी हुजण ते फ़ख़्रु थो महसूसु थिए। हिकु चुटकुलो ॿुधाईंदुमि, तव्हां हिकु दफ़ो खिलंदव। 10 चुटकुला ॿुधाईंदुमि, तव्हां 10 दफ़ा खिलंदव। पर 100 चुटकुला ॿुधाईंदुमि त पोइ तव्हां चवंदव बसि कर, हीउ बोर थो थिए असांखे। छो? पहिरें चुटकुले में मज़ो पियो अचे, पर 100 चुटकुला थी विया त मज़ो नथो अचे। छो तो इंसान बोर थिए? त हीउ जेको पहिरियों असांखे मज़ो आयो, उहो कीअं आयो? चुटकुलो हुयो इन करे आयो। चुटकुलो न हुजे त न अचे। सो असांजी जेका ख़ुशी आहे इहा डिपेंडेंट आहे। मूंखे ही मिलंदो त मां ख़ुशि थींदुसि, मुंहिंजो ॿारु सक्सेस थींदो मां ख़ुशि थींदुसि, मुंहिंजी लॉटरी लॻंदी मां ख़ुशि थींदुसि। हिकु माण्हूअ जी लॉटरी लॻी 50 करोड़ जी, $10 मिलियन, 70 करोड़। ख़ुशि थी वियो ॾाढो, पार्टी कयईं, सभु दोस्तनि खे माइटनि खे घुराई, वॾी पार्टी, इंजॉय। चई मां ॾाढो ख़ुशि आहियां, तव्हांखे जेको खपे घुरो मूंखां। ओतिरे में फ़ोन अची वियुसि। हाणे फ़ोन ते छा ॻाल्हाईं ॿुधईं ख़बर न आहे, पर एतिरो सीरियस थी वियो जो उनजे हथ मां फ़ोन किरी पियो। हिकदमि इंसानु ख़तमु थी वियो, ॼण त ड्रॉप थी वियो। हाणे कहिड़ी न्यूज़ मिलियसि उनखे ख़बर न आहे, पर हेॾो ख़ुशि इंसानु हिकदमि दुखी थी वियो। एॾो सुखी हुयो, एॾो ख़ुशि हुयो, छाजे करे? लॉटरी लॻी अथसि। दुखी छो थियो?
तव्हांखे ख़ुशी मिली उनखे ॿधी रखोसि। इहो मुमकिन आहे? इहो मुमकिन न आहे। जीअं ई दुख भरी न्यूज़ ॿुधई उते जो उते कोलैप्स थी पियो। सभु चवनिसि था अरे भाई तुंहिंजी लॉटरी लॻी आहे, तोखे एतिरो पैसो मिलियो आहे, तूं त हिकदमि हाणे हवा में उॾामदे, दुखी छो थो थिए? उहो कोन ॿुधाए सघियो। दुख में एतिरो इन्वॉल्व थी वियो, कोन ॿुधाए सघियो। त असांजो सुख बि कंहिं ॻाल्हि ते डिपेंड आहे ऐं दुख बि ॿिए कंहिं ॻाल्हि ते डिपेंड आहे। इहो मुमकिन आहे छा कि असांखे दुख महसूस ई न थिए? दुख त ईंदो, ईअं न आहे तव्हां चवंदो दुख न अचे मां कृष्ण भॻवान खे प्रसन्न कंदुसि, मां शिव भॻवान खे प्रसन्न कंदुसि, मां विष्णु भॻवान खे प्रसन्न, एॾी तपश्चर्या कंदुसि। दुख अचण वारो आहे, इहो संसार जो नियम आहे। जेको बि हिन संसार में आहे उनखे इहे ॿई ॻाल्हियूं मिलंदियूं। तव्हां चवंदो मूंखे बरसाति पसंदि न आहे, पर बरसाति ईंदी ज़रूरु। तव्हां चवंदो मूंखे गर्मी पसंदि न आहे, पर गर्मी ईंदी ज़रूरु। पर असां दिमाग़ वारा प्राणी आहियूं। असांखे ख़बर आहे बरसाति आहे, बरसाति भले हुजे, मूंखे पाण खे प्रोटेक्ट करिणो आहे न बरसाति खां। मां मींहं में न भिजी अचां, मूंखे सर्दी न लॻे, एतिरो ई मूंखे करिणो आहे। बरसाति पई हले, दुख पिया अचनि, मूंखे इफेक्ट न कनि, इहो मुंहिंजो इंट्रस्ट आहे। मुंहिंजी तयारी हूंदी, मूं वटि छटी आहे, मूं वटि विंडशील्ड आहे, मूं वटि टोपी आहे, सभु कुझु आहे, मूंखे कहिड़ो भउ बरसाति जो? आई हैव प्रिपेयर्ड माई सेल्फ इन एडवांस। पर असां हिन संसार में जॾहिं घिरूं था, छा थो थिए? देयर आर पेयर ऑफ अपोजिट, ही द्वंद्व असांखे एप्लीकेबल आहिनि। सुख ईंदो, दुख ईंदो, ईंदो ॿई ईंदा पक, गैरंटेड। तव्हां चवंदो न ईंदो, ईअं थींदो ई कोन। के माण्हू रोईंदा आहिनि भई सुख आहे ई न, दुख ई दुख भरियो पियो आहे। दैट इज़ नॉट पॉसिबल। नालीअ में रहण वारो इंसान खे बि हिकु ॾींहुं मस्तु ख़ुशी मिलंदी आहे, कुझु न कुझु थींदो अथसि, कोई न कोई हुनखे खाधे ते घुराईंदो आहे, ॾींदो अथसि, कुझु गिफ्ट मिलंदी अथसि, ख़ुशि थी वेंदो आहे। त हीअ दिस इज़ इम्पॉसिबल कि ख़ाली दुख हूंदो या ख़ाली सुख हूंदो। पर यदि असां पंहिंजी तयारी कई आहे त पोइ असांखे दुख कोन सताईंदो। ऐं तयारी कीअं करणी आहे? तयारी असांखे करणी आहे हिन ज्ञान सां। यदि असांखे ज्ञान आहे त हीउ दुख आहे ई कोन मुंहिंजे लाइ, त पोइ असांखे तकलीफ़ न थींदी। ही त असां ॾिसो, इनखे लॉटरी लॻी, एॾो ख़ुशि आहे, हिकदमि दुखी थी वियो, उहा ख़ुशी वई काॾे? जेका तव्हां चओ था मूंखे ख़ुशी मिली, ख़ुशी मिली, मिली न तोखे, पोइ हिकदमि सां वई काॾे? काॾे बि कोन वई। ही तव्हांजो मन जो खेल हुयो, हीअ माया हुई। त मां ख़ुशि आहियां, हीअ बि माया आहे, मां दुखी आहियां। ही मुंहिंजे मन ठाहियो। अरे लॉटरी लॻी, हिन में नचण टपण जो कहिड़ो आहे? दान धर्म कर, सेवा कर, कोई इंस्टीट्यूट ठाहे जिते ॿारनि खे एजुकेशन मिले। नचण पार्टी करण जो पहिरियों पार्टी। असांजी सोच ॾिसो, पहिरियों असां पंहिंजे बारे में, पंहिंजे फ्रेंड्स जे बारे में, पंहिंजे माइटनि जे बारे में उते ई चिटकिया पिया आहियूं। वी कांट गो बियॉन्ड दैट। इन करे असांखे दुख बि अचनि था। तव्हां छटरी खणी निकिरो। हीउ जेको ज्ञान आहे, हीउ सॼो ज्ञान, हिन में हीअ छटी अथव। हीअ दुख सुखनि खां बचाईंदी, प्रोवाइडेड यू स्टडी इट। ऐं केतिरो? जस्ट 1 पेज पर डे, वधीक न।
साल में सॼो किताबु पूरो थींदो। 1 पेज पर डे। सुबुह साण 1 पेज घणा मिंट लॻंदा तव्हां हिसाबु कयो पाण। ऐं देन होल डे उनजा वीचार तव्हां बि छा थो चए, हीअ किताबु छा थो चए, हीअ कथा झूलेलाल जी छा थी चए, असांखे छा थी सेखारे, कहिड़ी सिख्या थी ॾे। झूलेलाल अञा पैदा थियो आहे 6 नाला। तव्हां ॿुधो आहे कॾहिं ॿार खे 6 नाला? छो इहे 6 नाला ॾिनऊं? हिन नालनि में असांजे वास्ते कहिड़ो मैसेज आहे? इहा सोचण जी ॻाल्हि आहे। झूलेलाल ॿुढो हुयो कि न जवान हुयो, ॿार हुयो, असांखे ख़बर कोन्हे। तव्हां स्टोरी पढ़ो, इट इज़ कॉन्ट्राडिक्टरी। छो इहो कॉन्ट्राडिक्शन ॾिनो अथऊं? छो असां इष्ट देव झूलेलाल खे ठाहियो? वॉट इज़ इष्ट देव? हीउ सोचणो पवंदो असांखे। अभ्यास कंदासीं त असां ज्ञान मिलंदो। माना वी आर प्रोटेक्टेड। ऐं वंस वी आर प्रोटेक्टेड, सुख अचनि दुख अचनि, नो प्रॉब्लम। कोई बिज़नेस अहिड़ो न आहे जंहिंमें लॉस न थींदो। कोई दुनिया में अहिड़ो कोई बिज़नेस न आहे लॉस थियण वारो आहे। बी प्रिपेयर्ड। यदि असां प्रिपेयर्ड आहियूं त कोई प्रॉब्लम न आहे। ही कोरोना में केतिरा दुखी थी विया, केतिरा ई वापारी दुखी थी विया, छाकाणि दे वेर नॉट प्रिपेयर्ड। हुन सोचियो ई न हुयो त हीअं बि थींदो। बट इफ यू आर प्रिपेयर्ड, तव्हां पंहिंजा रिसोर्स ठाहे रखिया आहिनि। कहिड़ो प्रॉब्लम आहे 6 महीना फैक्ट्री बंदि? नो प्रॉब्लम, वी हैव सफिशिएंट रिसोर्स, उन मां ख़र्च कयो। त हेॾो वॾो जीवन असां 100 सालनि जो वठी आया आहियूं। हिन संसार में आया आहियूं घुमण फिरण जे लाइ। तयारी कोन्हे। पोइ जेको संसार में थींदो उहो असांखे तकलीफ़ ॾींदो। उस निकिती गरमा गरमा गरमा, असांखे तकलीफ़ थींदी। थधि आहे त असांखे तकलीफ़ थींदी। पर असां तयारी कयूं, ही गर्मी बि ईंदी, सर्दी बि ईंदी, बरसाति बि ईंदी, पोइ कहिड़ी प्रॉब्लम आहे? त हिन ते सोचणु ज़रूरी आहे। इफ यू हैव टू गो थ्रू दिस संसार, यू मस्ट लर्न हाउ टू नेविगेट थ्रू इट। ट्रैफिक वारो रस्तो आहे, तव्हां पंहिंजी कार ॿाहिरि कढो, दैट इज़ द स्किल। हेॾे हिनखे ठोकियो, हुनखे ठोकियो, कार खे स्क्रैच अची वई, दैट इज़ नॉट द स्किल। उहो तव्हांखे तंग कंदो। डेवलप दैट स्किल, मैन्यूवर योर सेल्फ। त तव्हांखे सोचणो पवंदो, हिकु हिकु ॻाल्हि ते सोचणो पवंदो। हिकु सुवाल घणा ई माण्हू पुछंदा आहिनि कि सिंधी जल देवता जी छो पूजा कंदा आहिनि? तव्हां कॾहिं सोचियो आहे? पाणीअ जी पूजा कंदा आहिनि। नदीअ ते वेंदा, कंहिं खूह ते वेंदा, ॿियो कुझु न त नलको चालू करे उन जी पूजा कंदा। पोइ जल देवता मां वरुण देवता आयो, वरुण देवता मां उॾेरो लाल आयो। उॾेरो लाल माना जेको जल मां पैदा थियो आहे। त कहिड़ी वजह कि सिंधियुनि जल खे पंहिंजी देवता ठाही? यू गॉट टू फाइंड आउट। ही पंहिंजो पाण अभ्यास करणो आहे। ही तव्हां खां ॿाहिरों काथो कोन मिलंदो। दिस कम्स फ्रॉम विदिन। ऐं ही नॉलेज असां वटि आहे, असां हुनखे ढके रखियो आहे। पर सोचण जो बि हिकिड़ो तरीक़ो थींदो आहे। ॾिसो, सिंध में सिंधू न हुजे त सिंधी बि न हुजनि। छाकाणि सिंध जेको आहे ही बैरन लैंड आहे। उते बरसाति बि न थींदी आहे, रेगिस्तान आहे। हाणे रेगिस्तान में इंसान कीअं रही सघंदो? पर सिंधी मस्त खुशहाल। They were not only progressive, they were peaceful. मज़े सां रहंदा हुया। छाकाणि हीअ सिंधू जेका ईंदी आहे, हीअ जेका धारा ईंदी आहे, इहा सिंध खे हिकदमि आबाद थी करे छॾे। ग्रीनरी चार तरफ़। अॼु बि सिंध जी कपां वर्ल्ड फेमस आहे। अॼु बि
ऐं हज़ारनि सालनि खां उते कपां पंहिंजो पाण ईंदी आहे। इन करे सिंधी पहिरियों इंसानु हुयो जंहिं कपिड़ो ठाहियो। इन करे सिंधी पहिरियों इंसानु हुयो जंहिं ट्रेड शुरू कयो कपिड़े जो। स्टिचिंग कला कोन हुई, कीअं सिबजे कीअं ठाहिजे इहा कला कोन हुई, पर कपिड़ो ठाहे सघंदा हुया। ऐं फैशन इंडस्ट्री पहिरियों सिंध में तयारु थी। छाकाणि कपिड़ो पायूं कीअं असां, ख़ाली कपिड़ो आहे, वी हैव टू कवर अवर बॉडी, प्रोटेक्ट अवर बॉडी, कीअं पायूं? त विदाउट स्टिचिंग, विदाउट कटिंग उन्हनि कला डेवलप कई। ऐं ही कॾहिं हज़ारनि सालनि जी पहिरीं तो ॻाल्हि कयां मां। फॉर्चुनेटली असां वटि आर्किटेक्चरल एविडेंसिस अवेलेबल आहिनि। हाणे त 4000 साल पुराणा रथ बि मिलिया अथव। रथ जेके चवनि पिया 4000 ईयर्स अगो इम्पॉसिबल आहे, हाणे मिलिया आहिनि उन जा अवशेष। अञा ताईं न्यूज़ कोन आई आहे पर मिलिया आहिनि। कैस्केड्स मिलिया आहिनि ऐं लकड़ीअ जा रथ विथ कॉपर कोटिंग, हाईटेक। त ईअं न आहे त इंसान हाणे डेवलपमेंट कई आहे, पहिरियों बि कई अथई, पर सभु ख़तम थी वई। इन करे चवंदा आहिनि काल ईंदो आहे ख़बर बि न पवंदी। टाइम्स चेंज। त हिन सिंधु रिवर सिंध खे प्रॉस्पेरिटी मिलाए ॾिनी, पर सिंधियुनि पैसे पुठियों चरिया न थिया। हुननि हिन जो अभ्यास कयो। ईअं चवंदा आहिनि पहिरियों जेको वेद आहे ऋग्वेद, उन जी रचना सिंधुअ जे किनारे थी। इन जो कोई एविडेंस कोन्हे, चवंदा आहिनि। पर उन वक़्तु नॉलेज हुयो। तव्हां सिटीअ जो अगरि मोहनजोदड़ो जो स्टडी कंदव, वेल प्लान्ड सिटी विथ ड्रेनेज, इन जो माना एतिरो कल्चरली दे वे रिच। ऐं विदाउट स्पिरिचुअलिटी कल्चरली कोई सोसाइटी डेवलप कोन करे सघंदी। द स्पिरिचुअल नॉलेज हुयो। पीपल वेर पीसफुल एंड हैप्पी। इहो असां कंक्लूजन था करे सघूं। I am talking about Sindh and Sindhis. Thousands of years ago. Prosperity सां गॾु पीस लविंग सोसाइटी अगरि कोई हुई त उहा सिंध हुई। त असांखे विरासत में छा मिलियो आहे, इहो सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं छाजे करे? जस्ट वन रिवर, हिकु सिंधु। त असां हुन जी पूजा न कंदासीं, असां हुन जे शरण में न वेंदासीं। जल जो ऐं सिंधियुनि जो नातो आहे। अॼु माइग्रेट थी विया आहिनि त असांखे इन जो इम्पोर्टेंस सम्झ में नथो अचे, पर हुन ज़माने में तव्हां इमेजिन कयो, कम्युनिकेशन चैनल्स कुझु हुया ई कोन। हाणे सिंधी ट्रेड करण जे लाइ पंहिंजे देश खां ॿाहिरि वेंदा हुया, वॾा वॾा ॿेड़ा ठाहींदा हुया। ऐं जॾहिं हू समुंड में वेंदा त ख़बर कीअं पए हू आहिनि की न आहिनि? कॾहिं महीनो लॻंदो त कॾहिं 6 महीना बि लॻी सघंदा आहिनि। ख़बर न आहे कहिड़े कहिड़े देश में वञिणो थो पए माल ॾियण लाइ। त हू जॾहिं ॿाहिरि वेंदा हुया समुंड में, त लेडीज़ घर में वेही उन्हनि जी परमात्मा जी आराधना कंदा, भई मुंहिंजे पतीअ खे सेफ रखिजे। कंहिंजी पूजा कंदा? समुंड भॻवान जी कंदा। पूजा में, प्रार्थना में शक्ति आहे। त समुंड भॻवान केरु आहे? वरुण देवता। ऐं वरुण देवता केरु आहे? ही विष्णु पुत्र आहे। त जॾहिं असां जल जी पूजा था कयूं, माना हुन परमात्मा जी था पूजा कयूं जेको असांखे नज़र अची कोन सघंदो, जेको अनंत आहे, जेको ज़र्रे ज़र्रे में आहे।
ऐं परमात्मा न हुजे त हिते कुझु बि न हुजे। उन मां ई पहिरियों ही 5 बेसिक एलिमेंट्स जेके असां पंच महाभूत चवंदा आहियूं उहे ठहिया। असां चऊं त ही सॼो संसार आहे कहिड़े हंधि? बिलियंस एंड बिलियंस ऑफ स्टार्स ही आहिनि, दे आर सस्पेंडेड इन स्पेस। ही सॼा सभु आसमान में, तव्हां हिकिड़ी बि शइ काई बि खणंदो इहा आसमान में सस्पेंडेड आहे। त पहिरियों इहा स्पेस ठही, आकाश ठहियो। जॾहिं आकाश में मूवमेंट आई त हवा ठही, गैसेस ठहिया, ऑक्सीजन, हाइड्रोजन, नाइट्रोजन, ये गैसेस ठहिया। जॾहिं गैसेस में फ्रिक्शन थियो त बाहि निकिती। थर्ड एलिमेंट इज फायर। ऐं तव्हां ख़बर आहे ऑक्सीजन हाइड्रोजन कंबाइन थींदो, माना 2 गैसेस कम टुगेदर, देयर इज फायर। मथे फायर आहे, फायर मां छा निकिरंदो? हेठि पाणी, जल। सो फोर्थ एलिमेंट इज वाटर। ऐं जॾहिं वाटर फ्रीज थी वेंदो त छा ठहंदो? बर्फ़, सॉलिड। लिक्विड फ्रीज फ्रोजन इज सॉलिड, सॉलिड मेल्टेड इज लिक्विड। त इन हिसाब सां ही 5 महाभूत तयारु थिया ऐं हिन 5 महाभूतनि जा परमिटेशन कॉम्बिनेशन्स ही सॼो संसार। हितां वरी ॿुधो, 5 महाभूत इहे हुन हिक मां ई आया। पहिरियों हिकु हुयो, उन मां ही 5 तयारु थिया ऐं इन 5 जो मिक्सचर, पर अलॻि अलॻि प्रपोर्शन में। हिकु प्रपोर्शन इंसान ठहियो, ॿियो प्रपोर्शन शींहुं ठहियो, टियों प्रपोर्शन टेबल ठही, चोथों प्रपोर्शन पाणी ठहियो। असां जेको पाणी पीयूं था ख़ाली प्योर वाटर न आहे, इन में 5 ई एलिमेंट्स अथव। हाणे ही 5 एलिमेंट्स जेके आहिनि, 5 महाभूत, इहे परमात्मा खे हिकदमि नज़दीक आहिनि। त असां जेको अननोन रियलिटी आहे उन खे कॉन्टेक्ट करण जे लाइ असांखे कुझु त नोन खपे। हुन जी असांखे ख़बर कोन्हे। जेसि ताईं रियलाइज़ थियो न आहे तेसि ताईं असां अज्ञानी आहियूं। त हुन खे कॉन्टेक्ट करण जे लाइ कुझु त नोन सोर्स खपे न। तव्हां डायरेक्टली यू कैनॉट अप्रोच, पोइ एसम्पशन थी वेंदो उहो। त ही एलिमेंट्स जेके आहिनि इन में सटलेस्ट जेको आहे स्पेस, पर स्पेस असांखे फील नथो थिए। तंहिंखां पोइ आहे वायु, विंड गॉड, उहो असांखे नज़र नथो अचे। तंहिंखां पोइ आहे फायर, अग्नि, तंहिंखां पोइ आहे जल, पाणी, तंहिंखां पोइ आहे हीअ पृथ्वी। इहे असांखे 3 नज़र था अचनि। त इन करे हिन 3 जे माध्यम सां असां परमात्मा सां कॉन्टेक्ट करे सघंदा आहियूं। थ्रू दीज नोन एलिमेंट्स वी कैन अप्रोच अननोन। हाणे पृथ्वीअ मां तव्हां ॾिसंदा पत्थर जी मूर्ति ठाहींदा आहिनि, लकड़ीअ जी मूर्ति ठाहींदा आहिनि, मेटल जी मूर्ति ठाहींदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि ही परमात्मा। ही परमात्मा न आहे, हीअ परमात्मा जी मूर्ति आहे। ग्रॉसेस्ट जेके आहिनि उन्हनि खे परमात्मा रूप में खपे। तंहिंखां पोइ केतिरा ई माण्हू बाहि जी पूजा कंदा आहिनि, अग्नि पूजा कंदा आहिनि। तव्हां हवन ॾिठा हूंदा, कुंड ॾिठा हूंदा। हिमालय में जॾहिं ॿार पढ़णु वेंदा हुया, अॼुकल्ह कीअं तव्हां ॿारनि खे अमेरिका था मोकिलियो या इंग्लैंड था मोकिलियो पढ़ाई करण जे वास्ते, उन ज़माने में सॼे दुनिया मां ॿार पढ़ण वास्ते हिमालय में ईंदा हुया। ख़ाली हिक ई जॻह ते एजुकेशन थींदो हुयो, ॿिए कंहिं हंधि बि न। पोइ जॾहिं गुरुकुल में या गुफ़ा में रहंदा या कोई झोपड़ी ठाहे रहंदा उन में, पर थधि एतिरी हुई त यू नीड कंटिन्यूअस सोर्स ऑफ फायर।
बाहि न हूंदी त तव्हां बर्फ़ में रही कीअं सघंदो, हीट खपे। त इन करे बाहि खे हमेशह 24 आवर्स ऑन रखंदा हुया, उन में आहुति ॾींदा हुया। हर एक स्टूडेंट हिकु हिकु थोरी थोरी आहुति ॾींदो रहंदो, उन्हनि जी ड्यूटी फिक्स हुई, अॼु तूं अॼु तूं अॼु तूं, दे हैड डिविजन। पोइ उते गुरुअ खे ॾिसण में आयो त विदाउट फायर वी कांट सर्वाइव। त हुन इहो एग्ज़ाम्पल यूज़ कयो, जीअं फायर बग़ैर असां रही नथा सघूं, तीअं परमात्मा बग़ैर हीउ संसार कोन ठही सघंदो। एनोलॉजी फायर जी ॾिनई, इन करे असां फायर खे वर्शिप कंदा आहियूं। सिंधी भी फायर खे वर्शिप कंदा आहिनि, असां ॾीओ ॿारींदा आहियूं। पर सिंध में पाणीअ जल उहो कमु कयो जेको कमु बाहि हिमालय में कयो। जल जीवन प्रदान कयो। सिंध मां तव्हां जल कढी छॾियो, ख़तमु, एवरीथिंग इज़ ओवर। त इन करे सिंधियुनि जल माना पृथ्वी, धरती माता, अग्निदेव, इन जे विच में जल आहे, जल खे चूंडियूं। त हिन में कुझु रॉन्ग आहे ई कोन, दिस इज़ प्योर साइंस। ही असां सोचियूं, इट इज़ अ स्पिरिचुअल साइंस। तव्हांखे फिज़िकल साइंस जी आदत आहे, भई असांखे लेबोरेटरीअ में ॿुधायो, माइक्रोस्कोप में ॾेखारियो त असां विश्वास कंदासीं। तव्हां अखियुनि ते था विश्वास कयो, पर अखियूं हमेशह धोखो ॾींदियूं आहिनि, हमेशह। तव्हांखे जेको नज़र ईंदो आहे उहो हूंदो कोन्हे। तव्हांखे रेनबो नज़र ईंदो आहे, छो वॉट अ ब्यूटीफुल रेनबो, पर आहे कोन। जेको लिमिटेड इक्विपमेंट आहे, उन जे मदद सां असां अनलिमिटेड ताईं कीअं पहुची सघंदासीं, इम्पॉसिबल। पर फिज़िकल साइंस में चवंदा आहिनि न, असांखे ॾेखारियो। बट दिस इज़ स्पिरिचुअल साइंस। हिन में तव्हांखे लॉजिकल सोचणो आहे, इंडिपेंडेंटली। ॾिसो, नदी आहे, लाइफ आहे, समुंड आहे, ट्रेड आहे, माना कंहिं न कंहिं बहाने सां सिंधी जल सां जुड़ियल हुया। त जल खे देवता छो न मञूं? समथिंग दैट इज़ गिविंग यू लाइफ। असांखे कोई अहिड़ो हादसो थी वेंदो आहे, भई मरण ऐं बचण में बसि हिकु फ्रैक्शन ऑफ सेकंड जो फ़र्क़ु आहे, ऐं कोई असांखे बचाए अची करे हिकदमि सां एक्सीडेंट मां बचाए, असां छा चवंदासीं, अरे यार तूं त भॻवान वांगुरु मिली वएं। अननोन पर्सन खे बि असां उहो दर्जो था ॾियूं, पर ही त नोन आहे फॉर थाउज़ेंड्स ऑफ ईयर्स। ईअं न आहे त भई अॼु खाली 5 महीना 6 महीना पाणीअ मदद कई आहे, थाउज़ेंड्स ऑफ ईयर्स। त इन हिसाब सां अगरि असां सोचियूं त जेको अनलिमिटेड आहे, अननोन आहे, उन परमात्मा जो दर्शन करण वास्ते असांखे सहारो खपे। त इहो सहारो सिंधियुनि जो आहे जल। जल मां वरुण देवता आहे, जल जी समुंड जी देवता वरुण देवता आहे, इन करे असां वरुण देवता जी वर्शिप कंदा आहियूं। ऐं इन ई जल मां असांखे वरुण देवता जी बि मूर्ति कोन हुई, छाकाणि वरुण देवता ही वेदनि में आहे। उन ज़माने में लिखी बि कोन सघंदा हुया, त फोटो कीअं ड्राइंग कीअं कढंदा, त कोई वरुण देवता जो फोटो न ॾेखारे सघंदो हुयो। सो इट वॉज इमेजिनरी। जॾहिं लिखण जी, ड्राइंग जी सिस्टम आई, तंहिंखां पोइ हुननि फोटो, हाणे चयूं असांखे न इंसान जे रूप में ॾेखारियो, त उॾेरो लाल निकिरी आयो। उॾेरो लाल जल मां जेका देवता निकिरी आई, उनजो नालो आहे उॾेरो लाल। त असां उॾेरे लाल खे पंहिंजो इष्ट ठाहियासीं। उॾेरे लाल जे माध्यम सां असां वरुण देवता खां जल खां, जेको जल जो स्रोत आहे, ओरिजिनल सोर्स ऑफ एवरीथिंग, उन ताईं पहुचण वास्ते असां उॾेरे लाल खे पंहिंजी इष्ट देवता ठाहियो।
हाणे तव्हां इन हिसाब सां अभ्यास कंदो रोज़ खाली 1 पेज, देन इट इज़ नॉट वेरी डिफिकल्ट. रियलाइज़ेशन माना ईअं कोई चमत्कार न थींदो, द नथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी. असां हिन संसार में आयासीं कंहिं मक़सद सां आयासीं. असां किथे पिकनिक ते बि वेंदा आहियूं त कंहिं मक़सद सां वेंदा आहियूं. ईअं न आहे निंड मां उथियासीं निकिरी वियासीं काॾे जिते पहुचंदासीं. न, असां डेस्टिनेशन फिक्स कंदा आहियूं, उनजो पीरियड फिक्स कंदा आहियूं, उते छा छा एक्टिविटीज़ करणियूं आहिनि उहो फिक्स कंदा आहियूं. टाइम पूरो थींदो हली वेंदा आहियूं, हली ईंदा आहियूं वापसि. तीअं ई हिन संसार में असां एंटर कयोसीं विथ अ पर्पस. पहिरियों असां फिक्स कईसीं किथे ते वञिणो आहे, इन धरतीअ ते वञिणो आहे, हिन कहिड़े देश में, हिन देश में, केतिरो टाइम, हेतिरो टाइम, उते छा छा करिणो आहे उनजी लिस्ट तयारु कईसीं. पर थियो छा आहे, हिते अची करे असां भुलिजी वियासीं. बिकॉज़ अखियूं खोलींदासीं त छा नज़र ईंदो? संसार नज़र ईंदो. अखियूं न खोलींदासीं त पर्पस कहिड़ो आहे अचण जो? असां अखियूं कन सभु बंदि करे थोरी रही सघंदासीं, असां खोलींदासीं ज़रूरु. पर जॾहिं असांखे संसार नज़र आयो माना असां सम्झोसीं इहो ई रियल आहे, ही सच आहे. इते ग़लती थी वई. ही सच न आहे, ही आहे ज़रूरु. सुपिनो आहे. जॾहिं असां सुपिने में आहियूं त सुपिने जा सभु जेके रूल्स आहिनि असांखे एप्लीकेबल आहिनि. सुपिनो आहे पर इट इज़ नॉट रियल. उहो सच न आहे. ही रियलाइज़ कॾहिं थींदो? जॾहिं असां सुपिने मां ॿाहिरि ईंदासीं. तीअं ही संसार आहे. चवंदा आहिनि ही संसार आहे ई कोन. न न, ईअं न आहे. ही संसार आहे पर इहो सच न आहे. दिस इज़ नॉट रियल. छाकाणि हाणे आहे, हाणे कोन्हे. जेको अचे थो वञे थो उहो रियल न हूंदो आहे, उहो सच न हूंदो आहे. जेको परमानेंट आहे उहो सच हूंदो आहे. त हिन संसार किथे टिकियल आहे, उहो सच आहे. तव्हां ॾिसो, मुंहिंजो दाड़ो हड़प्पा, हाणे त दिल्लीअ जे पासे में नओं शहर मिलियो अथनि. सॼो शहर आहे ज़मीन जे हेठि में, वॾो शहर. हाणे हुन खां बि वॾो चवनि था शहर हूंदो इहो एस्टिमेशन आहे. ऐं उन में त हाणे पहिरियों ख़ाली कुझु 1000 स्क्वायर फीट में उन्हनि खे रथ मिलिया आहिनि. 2 रथ मिलिया अथनि जेके 2 घोड़नि सां हलण वारा आहिनि. त हुयो न, हू बि त संसार हुयो. दैट टाइम उहा ई रियलिटी. काॾे वियो? काल उनखे खाई वियो. काल खाई वियो माना टाइम्स हैव चेंज्ड. हू सभु वेनिश थी वियो. वरी नए सिरे सां शुरूआत थी. उन टाइम ते रथ ठाहियूं, हाणे कारियूं था ठाहिनि. एतिरो ई फ़र्क़ु आहे. ही बि परमानेंट कोन्हे, असां बि परमानेंट कोन आहियूं. असां घुमण आया आहियूं, वेंदासीं ज़रूरु. पर हिते मौज सां अगरि रहणो आहे त असांखे सभु प्रोटेक्शन खपे. सुख आयो, आई एम प्रोटेक्टेड. दुख आयो, आई एम प्रोटेक्टेड. बरसाति आई, आई एम प्रोटेक्टेड. ही मरी वियो, हुते एक्सीडेंट थी वियो, कोरोना आयो, आई शुड बी प्रोटेक्टेड. तव्हां ईअं न सम्झो कोरोना आयो वियो माना ख़तमु थी वियो. न न, इहो वरी ॿियो कंहिं रूप में ज़रूरु ईंदो. जीअं इंसान पाण खे मटाए थो, कोरोना में बि त उहा ई शक्ति आहे. कोरोना खे केरु थो रखे एक्टिव? उहा ई शक्ति आहे. जेका शक्ति मूं में आहे उहा ई शक्ति सभिनी में आहे. उहा ई शक्ति कोरोना में आहे. ईअं ॾिसणु वञ त असांजो ब्रदरली रिलेशन आहे कोरोना सां. बिकॉज फादर इज सेम. अॼु कोरोना वायरस आहे, सुभाणे मरोना वायरस ईंदो, ख़बर न आहे. पर हिन में भाव करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? दिस हैज़ बीन हैपनिंग सिंस टाइम इमेमोरियल. हीअ छा अॼु इंसान थोरी पैदा थियो आहे? हीअ अॼु थोरी तव्हां कारूं ऐं घर ठाहिया आहिनि. दिस हैज़ बीन गोइंग ऑन.
सो प्रोटेक्ट योर सेल्फ। ऐं इन जे करे रेग्युलर अभ्यास ज़रूरी आहे। असां हिन मां डिटेल में न पढ़ाई कंदासीं हिन क्लास में, पर हिकु हिकु टॉपिक जेके इम्पॉर्टेंट, भई छठी छो कंदा आहिनि, झूलेलाल जो छा माना आहे, एतिरा नाला हुनखे छो ॾिना विया, झूलेलाल कहिड़ा कम कया आहिनि, छो कया अथई, उनजी कहिड़ी माना आहे, ऐं असां अॼु पंहिंजे जीवन में उनखे कीअं उतारियूं, इन जो स्टेप बाय स्टेप अभ्यास कंदासीं। अॼु एतिरो ई, ॿियो ॿिए दफ़े।